पोस्ट पढ़ंदा आहियूं कॾहिं कॾहिं दोस्त लिखंदा आहिनि या माण्हू ॿुधाईंदा आहिनि त कुकड़ खां पुछियो वियो त तूं वांगुरु ॾिए थो ऐं उनखे बावजूदि तोखे कोई खाईंदा आहिनि छो? कुकड़ चयो त मुंहिंजो ॾोह इहो आहे त आउं वांगुरु ॾेई माण्हुनि खे जगायां, इन जे नतीजे में जेको मूंखे तव्हां ॾिसो त मुंहिंजो अशर छा सुजाॻ ऐं जाॻाइण ऐं माण्हू शोर डेवलप करणु ॾाढो ॾुखियो। शोर जी माना इहा त माण्हू ई नऊं ॻोहिजे, मिटी हथ कजे उन में वरी मिटी खे ॻोहिजे वरी माण्हू नऊं ठाहे उनखे ढूंढजे, इहो शोर आसान कमु न आहे। अवामी प्रेस क्लब मलीर जी कोशिश इहा रही आहे त मलीर में मिटी ॻोहे ॻोल्हिजे, खोटिजे, माण्हू घटिजनि ऐं दुनिया खे ॿुधाइजे त मलीर पस्ता इलाइक़ो न आहे, इल्मु अदब साइंस तहक़ीक़ में वेल इलाइक़ो न आहे। मलीर जी अहमियत इन करे आहे त मलीर कराची शहर में आहे, कराची रोशनी जो शहर ऐं सम्झो गादीअ जो हंधु आहे ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त असीं मलीर ज़िले में सहाबत कयूं था, सियासत कयूं था, समाजी कम कयूं था। हज़ार मेणा, हज़ार इल्ज़ाम, हज़ार तकलीफ़ जे बावजूदि पंहिंजे इलाइक़े जी मालिकी कयूं था। असां जॾहिं बि हिते प्रेस क्लब खोलियो आहे उन ॾींहं खां वठी मूं दोस्तनि खे चयो त हिकिड़ी लिस्ट ठाहियो त पाण कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम कया आहिनि ऐं कहिड़ा रहिजी विया आहिनि। त दोस्तनि मूंखे चयो त बाबा असां एतिरा लिखिया आहिनि जो हाणे असां विसरी विया आहिनि, दादा कहिड़ा कया अथऊं कहिड़ा माना असां वटि रिकॉर्ड बि कोन्हे। त जॾहिं असां माई मोखी खे ॻोल्हे हथु कयो छो त लतीफ़ बार बार ज़िक्र करे थो, सुर सॼो आहे त उन में असां ॻोल्हियो, दोस्तनि चयो त यार माई मोखी आहे किथे? मलीर जे दोस्तनि खां ॿहिराणे दोस्तनि खां पुछा कयो पर कंहिं बि न चयो त फलाणी जॻह ते माई मोखी आहे। पोइ पहिरियों भेरो प्रेस क्लब जे दोस्तनि जंहिंमें तव्हां दोस्त बि शरीक हुआ पाण हणी हणी ॻोल्हे वञी मोखी हथु कई ऐं उनजी ख़बर ॾिसी दरे में रोअण ते आयो त लतीफ़ साईं जेके ॻायो आहे ऐं उनजो हाल हीअ आहे त देवे जा वण चढ़िया पिया आहिनि, देवे जा वण वढियासीं, चूना छॾ कयासीं, माण्हू गॾु कयासीं, ओड़े पाड़े माण्हू डोड़ी आया, उन्हनि चयो बाबा वाञाणी आहे छा था कयो, मेलो था लॻायो छा? त दोस्तनि पंहिंजे उन तारीख़ी माॻे जी मालिकी एतिरी कई जो जॾहिं असां आख़िरी प्रोग्राम बि हुते कयो त हुन में टेंट लॻल हो ऐं 6 माण्हू हुआ। उहो लम्हो मूंखे यादि अचे थो त मूंखे हिकिड़ो पंहिंजो पाण ते भरोसो ऐं मलीर वासी ते भरोसो थिए थो त असांखे मायूस न थियणु खपे, मुसलसल कमु करणु खपे, माण्हू गॾु थींदा। मतिलबु अॼोको ॾींहुं जेको आहे उहो एमरजेंसी में कयो वियो आहे पर हाल फुल आहे ऐं ज़रूरी न आहे त जेके नथा सम्झी सघनि उहे सवनि जी तइदाद में हुजनि ऐं जेके सम्झी सघनि था ॻाल्हाए सघनि था उन में अप्रूवल अचे, इहो ज़रूरी न आहे। अॼु मूंखे ख़ुशी आहे तमामु घणी आहे, मतिलबु साईं शोएब साहिबु जेको आहे जंहिं तरीक़े सां हुते पहुतो, मूं पंहिंजे दोस्तनि खे चयो त मुंहिंजो ॻाल्हि इहा आहे त मलीर जो जेको सुजाॻ पासो आहे, एक्टिव पासो आहे, ज़िमेदार पासो आहे, उहो ईंदो ऐं उहो सॼो आयो जेको ॻाल्हाए थो पाण ॿुधूं पिया। हिकिड़नि खे तमामु घणो इल्मु आहे, हिकिड़नि तमामु घणी ॼाण आहे, हिकिड़नि खे घटि आहे, हिकिड़ा सिखनि पिया ॿिए सिखाइनि पिया, इहो स्कूल आहे, पाण सभु शागिर्द आहियूं, सभु सिखनि पिया। ऐं जिन दोस्तनि ॻाल्हायो त बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां। मुंहिंजे ॻाल्हि जो पासो ॿियो आहे, उहो हीअ आहे त माण्हुनि जे ज़हननि में सोचनि में जेके ॻाल्हियूं आहिनि जेका रोज़ हुन सां विढ़नि थियूं, राति थिए थी ऐं सॼी राति नथा सुम्हनि, अजीब ख़्याल ऐं ॻोच पोच ऐं फलाणो आहे, उहो वरी ॿिए ॾियारे किताबी शिकिल में असां ते पहुचे। जेकॾहिं हीउ दिमाग़ न करे न हिन जो बटण ख़राबु हुजे, हिन में रेती में जॾहिं भरियलु हुजे, माण्हू करे सघनि त किताब नथो लिखी सघे। माण्हुनि खे ॾुखनि किताब लिखण में मजबूर कयो, बुखनि किताब लिखण में मजबूर कयो, क़ौमुनि ऐं वतन ऐं वसीलनि खे बचाइण लाइ माण्हू मजबूर कयो आहे त किताब लिखनि ऐं किताब न लिखंदा त पाण हींअर जानवर आहियूं। हाणे ख़बर न आहे त साइंस छा आहे, इल्मु छा आहे, अदब छा आहे, शाइरी छा थींदी, असांखे ख़बर ई कान्हे। असांखे फ़क़ति इहो हुजे हा त बाबा कुआड़ी खणो, लठु खणो, क्लाशन खणो, माण्हू मारो, जेका अॼु मारिया पिया वञनि। पर दुनिया जो वॾे में वॾो हिसो जेको आहे उहो भाषा,
तमामु घटि माण्हू आहिनि जेके मौत मार ॻाल्हियूं कनि था, क़तल कनि था, दुनिया जे क़ौमुनि खे फतूं कनि था ऐं वञी जेको आहे सो ॿाहिरियां काम जहिड़ा इलाइक़ा ज़ालिम इलाइक़ा ठाहिनि था, असांजी ज़मीन खे फवाइनि था। जीअं असांजा हींअर 13,500 एकड़ ज़मीन ते जेके सरकारीदार वेठा आहिनि उन्हनि माण्हुनि जेको आहे सो गुज़िरियल 25 सालनि खां वठी उन्हनि खे माना हिकिड़ो फसल नथा करण ॾियनि, काठियूं नथा करण ॾियनि, माल नथा चढ़ण ॾियनि। जेको ॿाहिरि निकिरे थो उनखे गार ॾेई, उनखे गठ हणी, उनखे बंदूक हणी, उनखे पत्थर हणी भॼाइनि था, बाबा ये हमारी ज़मीन है। हिनखां इख़्लाक़ात थींदो आहे, इंसान थींदो आहे। हेॾे वरी त हींअर मलीर दोस्तनि खे ॿुधायो त 3 हिसनि में विड़े पियो। हेॾा गलाब में वञ त 30 साल नीज़ ज़मीन जो मसइलो आहे। आबादकार परेशान आहे, पाणी आहे कोन, रिती बजरी खॼी पई, फसल थिए कोन। थोरो ॿाहिरि निकिरी त लिंक रोड जो दर्शाने जो इहो पासो आहे, चूड़ वारो जेको पासो आहे, चूड़ सॼी एजुकेशन सिटी खणी गए, 2-3 के कॉलेज ठाहिया, बाक़ी सभु जा सभु गोदाम में तब्दील थी विया। ज़ुल्म न आहे। वरी अॻिते निकिता आहियूं त वरी इहो जेको आहे बाबा ओ मंगल खान सजावल ॻोठ जेके जबल में तव्हां विया हूंदा मुंहिंजे ख़्याल में, सीमेंट फैक्ट्री जे कोन आहे जबल में ॻोठनि के माण्हू सदी खां आबाद आहिनि। उनखे बि चइबो आहे आप कब्ज़ा कीरो, जल्दी खाली करो, इहो जॻह कल्ह वरी वगर में एहतिजाजी मुज़ाहिरो थियो आहे, हवा फॉरेस्ट जी ज़मीन आहे, महिरबानी थियो खाली करो, फलाणो करो। हिकिड़ी अजीब क़िस्म जी बेचैनी पकड़जी वई आहे। उन बेचैनीअ न रुॻो माण्हुनि खे परेशान कयो आहे, पर मज़े जी ॻाल्हि इहा त चूंडियल नुमाइंदा हितां जा जेके आहिनि उहो पाण मुंहुं लिकाइण जो आहे, परेशान आहिनि। हिक ॿिए सां मीटिंगूं था कनि, हिकिड़ा डोड़ी था वञनि नादरा ॾांहुं, हिकिड़ा डोड़ी था वञनि डीसी ॾांहुं, हिकिड़ा पंहिंजो पाण मिलनि था। भई हाणे करूं छा आहे? अची त वियासीं, खटी त वियासीं। ये मुल्क न रुॻो मुआशी तरह तबाही तरफ़ आहे, इख़्लाक़ी तरह, सियासी तरह, समाजी क़ौमी तरह तबाही तरफ़ आहे। पर हितां जा जेके असेंबलियूं आहिनि, जेके चूंडियल ऐवान आहिनि, उहे बि जेके खटी आया आहिनि, उहे सम्झनि था त आहे कुझु कोन, छो आहे उन छो कयो। इन करे अॼोके ॾींहं ते जॾहिं किताब जो ॾियणो आहे, मसाला मूंखे साईं जेको किताबु लिखियो आहे अशोक दीपक साहब, मूं कोन पढ़ियो आहे, साईं सां मुलाक़ात न थी सघी। अॼु ख़ुशनसीबी आहे पाण ई एतिरो बंदि करे आया। हालांकि जीअं मूं ॿियनि दोस्तनि खे व्हाट्सअप कयो त साईं खे मूं न कयो। ही कमिटमेंट, किताब पढ़ियो, किताब ॾिठो ऐं दोस्त इज़त ॾिनी, अहमियत ॾिनी ऐं ॿुधायो कॾहिं आयो बिना दावत जे, बिना व्हाट्सअप जे, बिना चवण जे, पंहिंजी मालिकी करे दोस्त कंदो आहे, सलाम थो करियां साईं खे। ऐं जेके दोस्त हिते पहुता सभु हिते पहुता। इन करे अॼु घटि में घटि पाण हिकिड़ो वाइदो करियो, जॾहिं प्रोग्राम कंदा आहियूं त पाण हिकिड़ो वचन कंदा आहियूं त इन आमदन गुफ़्तन बर्खास्त न थिए। असांखे मसाला आउं चवां थो 50 खां वधीक ज़िले काउंसिल जूं लाइब्रेरियूं बंदि आहिनि। 50 खां वधीक जी सही सर्वे थियल आहे, पर जेके मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे उन में इहो आहे त 50 खां वधीक जेके लाइब्रेरियूं जेके हुननि जे रिकॉर्ड में एक्टिव आहिनि, अनएक्टिव जी ॻाल्हि नथो करियां, एक्टिव आहिनि, उहे लाइब्रेरियूं बंदि आहिनि। चौकीदार रखियल आहे ऐं मां उन जी किताब जो बिल आहे उहो ठहे थो, सभु शइ थिए थी, पर लाइब्रेरी नालो न आहे। जीअं पाण ज़िला काउंसिल जी 22 लाइब्रेरी डिस्पेंसरी जो ज़िक्र कंदा आहियूं त 22 डिस्पेंसरियूं गैर फ़ाल बंदि कयूं। यानी हिकिड़ो इशू हुजे जो ॻाल्हायूं न, मलीर मुसीबतनि जो गढ़ आहे, महरूमी जो गढ़ आहे। असीं ॼण त एटम बम ते वेही चीगो पिया कयूं, अलाए केॾी महिल पाटो में केॾी महिल पाण तबाह थी वेंदासीं। इन करे आउं ही थो सम्झां त इनखे करोड़ा माण्हू न बचाईंदा, हज़ारे माण्हू न बचाईंदा, हिनखे बाशुर सभई माण्हू बचाईंदा, बाशुर तव्हां। इन करे पाण खे अॼु इहो भई अज़म खे वधाइणु खपे त हिकु त पाण साईं ॻाल्हि सवेल कंहिं दोस्त ॻाल्हि थिए त पाण खे लाइब्रेरी खे एक्टिव करणु खपे। उन किताबनि ते जेकी मिटी जी धस चढ़ी वई आहे उनखे थोरो साफ़ कयो। मतिलबु मोहम्मद मलीराई हिन किताब में 3-4 हज़ार लाइब्रेरी खां पुछियो, लाइब्रेरी सां वेठो आहे, काफ़ी साफ़त सिखनि, साफ़ी सलाह सवलो आहे, साफ़ी थियणु ॾाढो ॾुखियो आहे। अब उहे साफ़ी दोस्त जेके आहिनि उहे किताब खे हथ नथा आणनि, वधाउ साफ़ी थी वञे, ॿियो ख़ौफ़ आहे। सचो पचो साफ़ी थियण ते वॾो ख़तरो आहे न, साफ़ी थी पइजे माण्हू ऐं क़ौम ऐं वतन में क़ुर्बान थी वञिजे, ॻाल्हाइजे, मफ़ाहत न कजे, वधो न वठिजे, माण्हुनि खे वञी तंग न कजे, उहो न कंदासीं। हाणे बाबा पनो महिनत कयो आहे, को मज़मून लिखो बनायूं, इहो छा थींदो? मज़मून किथां शुरू थींदो आहे, किथे ख़तमु थींदो आहे, कहिड़ो वर्ण आहे? असीं अलाए केॾा वञूं पिया, मूंखे सम्झ नथी अचे।
पर में भी दां आहे वो दर्द आहे जो तव्हां जे अॻियां रखां थो जो त सही न पोइ वेही हुन ते ॻाल्हायो त आज़ाद साफ़ छा थींदी आहे साफ़त के कड़ा की विझबा साफ़त ज़बान की बंद कबी है साफ़त के फाइल ते की रखबो आहे साफ़त के कतल छो कयो वेंदो आहे कीड़ी उड़ो न डो पियो आहे हुन ते ॻाल्हायो त सही न इन करे उहो ॼाणो मल्हाइणु खपे ॿिया दुनिया में जेके ॼाणा मल्हाइजनि असांखे ख़बर कान्हे असीं जॾहिं नेट ते वञूं था ख़बर पए थी बाबा हीउ धरती जो ॾींहुं आहे हीउ कल्चर जो ॾींहुं आहे हीउ फलाणे जो ॾींहुं आहे हीउ हवा जो ॾींहुं आहे फलाणे जो ॾींहुं आहे एतिरा ॾींहं असांखे त भली वारनि खे ख़बर ई कान्हे असीं त मल्हाईंदा ई कोन आहियूं हीउ ॾींहुं आउं सम्झां थो त प्रेस क्लब पंहिंजे वजूद वारे ॾींहं खां वठी शायदि पहिरियों दफ़ो मल्हाए पियो त को किताब जो ॼाणो आदमी थींदो आहे गुलशन न हुजे हा असीं एतिरो किताब खे विझी कोन गुलशन असांखे मजबूर कयो पढ़ण लाइ असीं किताब पढ़ियो कराची जी मार्की कई गली जी मार्की कई असांखे नदी नालनि जी ख़बर पई नदी नाला असांखे कहिड़ी ख़बर सुखनि जा आहे अॼु बि सुखनि लिखंदा अॼु बि साफ़ ई जेको आहे उहो लिखंदो आहे त सुखनि नदी में ई भई सुखनि वरी किथां आहे पर गुलशन चओ त न सुखण आहे ऐं मुख़्तलिफ़ नाला जेके अजीब क़िस्म जा जेके हिननि परांगिरनि ख़राब करे छॾिया आहिनि उहे नाला असांखे ॿुधाए थो तारीख़ ॿुधाए थो असां किताब ॾिसी गुलशन जो रड़ निकिरी वेंदो आहे हीउ त गॾा कमु कोन भॼंदो एॾो वॾो किताब थुलो छो त पढ़णो कोन्हे हुन ते टोक करणी आहे हुन ते ऐब कढणा आहे उहो चवणो त हेॾो वॾो किताब गुलशन असां पाण लिखे पाण पढ़ी असांखे कोन थींदो इन करे इहे सभु शयूं जी मार्की करिणी किताब जी मार्की करणी किताब जो ॼाणा मल्हाइबा ऐं किताब में जेको इल्मु जेका साइंस जेका बाप ऐं जेका वतन दोस्ती आहे उनखे एडॉप्ट कयो तॾहिं पाण सही माना में पाण मक़सद जा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी इलाही दोस्त आया आहिनि तमामु दोस्त सुठा दोस्त आया बहितरीनु दोस्त आया ऐं जिन दोस्तनि ॻाल्हायो तमामु ख़ुशी थी आहे उनजो शुक्रिया अदा